हाणे आऊं गुजारिश कंदुसि साईं इकबाल रन साहब के तू अचे पंहिंजे ख्यालनि जो इज़हार करे। इकबाल रन साहब। वो हमी थे जिनके लिबास पर सरे रह स्याही लिखी गई, यही दाग थे जो सजा के हम सरे बज़ में यार चले गए। आऊं ॾिसां पियो साम्हूं जेका गैदरिंग वेठी आहे, जेका जनरेशन वेठी आहे, उन्हनि मां घटि माण्हू आहिनि जिन सिंध जी क़ौमी जदोजहद जो उहो फेज़ ॾिठो जंहिंमें जुमन दरबदर, इकबाल केयर, जीएम भगत, तेजदान चारण, ताज जोयो इन्हनि माण्हुनि जी कमु कयो ऐं उहा ॻाल्हि हाणे असांखे रोमांस महसूसु थींदी आहे। असां हिन जनरेशन जो उहो कमु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, जेतोणीक असीं पंहिंजे फ़िक्री तौर ते या ॿार हुआसीं, पर असां हिननि खे उन एक्शन में ॾिठो। ऐं हीअ जेका सिंध जी अमीर आज़ाद ॻाल्हि कई, उनखे सेकंड करियां थो त हीअ जेका सिंध हींअर गुलाब वांगुरु टिड़ी बीठी आहे, उनजे पुठियां हिननि माण्हुनि जो कमु आहे। आऊं बतौर शाइर बि जुमन दरबदर जे शाइर हुअण वारे जेका हैसियत आहे उनखे डिफेंड करियां थो, उनजो वकील आहे। छो जो हिकिड़ा शाइर आहिनि, हीअ असां पारां शाइर लिटरेचर मां सर्टिफाई थींदा आहिनि, नक़ादनि वटां सर्टिफाई थींदा आहिनि, ऐं हीअ उहे शाइर हुआ जेके माण्हुनि मंझां सर्टिफाई थिया, जेके अवाम मंझां सर्टिफाई थिया। ऐं इन्हनि जी शाइरी असांजे अॼोके जेको मुहिबतनि ऐं तरक़ी पसंद जेको अदब ऐं शाइरी आहे, उनजी लाइन ऐं लेंथ सही रखी, उनखे हिकिड़ो ट्रेंड ॾिनो ऐं उनखे अॻिते वधायो ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो। या अॼु असीं जेके तूफ़ान खान थिया वेठा आहियूं, हाजी साहब, इकबाल रिंद, मीर हसन आरीसर, हलीम बाग़ी, मज़हर लिगारी, ये सभु हिननि माण्हुनि जे तुफ़ैल आहे। हिननि जी शाइरी हिननि माण्हुनि जे तुफ़ैल आहे। उन्हनि माण्हुनि जो पोयां कमु आहे, उनजी फ़िक्री तरबियत आहे, जंहिंजो असीं सभु खटियो खाऊं था। ही अहिड़ो माण्हू आहे, माना जंहिं ते छा ॻाल्हाइजे, माना असां माण्हुनि जो कद ई कोन्हे, असांजी उहा कैपेसिटी कोन्हे। असीं हिननि माण्हुनि जे हिकिड़ी राति जे उजागे ते ॻाल्हाए, हिननि ज़िंदगी उनजे ज़िलतुनि, जबर ऐं उनखे जीअं बर्दाश्त कयो, जीअं सॼी हिकिड़ी तहरीक तहरुक उनखे अॻिते वठी आया, उहो कमु लाज़वाल कमु आहे। ऐं अॼु जी सिंध जिते बीठी आहे, उनखे शुक्रगुज़ार हुजणु खपे हिननि माण्हुनि जिन शेख अयाज़ लिखियो आहे त शख़्सियतूं तारीख़ जा पेरा थींदियूं। ही तारीख़ खे अॻिते वठी वेंदड़ माण्हू, इर्तिक़ा खे अॻिते वठी वेंदड़ माण्हू, उन सॼे जेका समाजी उथल पुथल आहे उनजा निगरान, उनजा कस्टोडियन, इहे एॾा वॾा माण्हू। त आऊं मामा जुमन खे हिन किताब अचण ते दिलि सां मुबारक ॾियां थो। ऐं ही दौर जेको आहे, जेका सवा में ई जेको अदब आहे उनजो दौर आहे सॼी दुनिया में। उन करे हिन किताब तव्हां ॾिसंदो त माना हिन जी जेका पज़ीराई थियणी आहे उहा तारीख़ी थींदी, छो जो उन हिसाब सां बि सॼे जेको लाड़ो आहे जेको अदब जो, उनजो रुख मोड़ींदड़ किताब साबित थी सघे थो।
त असांखे ख़ासि तौर ते सिंधी अदब में जेको सवानई अदब आहे ऐं उन जी ही तारीख़ लिखण ही हिकिड़ी तारीख़ आहे ऐं उन जी लिखत जो ही हिकिड़ो सफ़ा ॿियो निरालो रंग आहे। उन सां असांजी सॼी सोसाइटी जी जेका हलचल आहे उहा पोर्ट्रे थिए थी। ऐं जुमन दरबदर जो मामा जो हाणे किताब शाइरी जो बि अचणु खपे, बिल्कुलु अचणु खपे। ऐं छो जो ही उहा शाइरी हुई जिन सिंध जी हाणोकी शाइरी जिते बीठी आहे उनखे उते हाणे बीहारियो। उन करे आउं मुबारकूं ॾियां थो, अवां दोस्तनि खे मुबारकूं ॾियां थो, अवां पंहिंजे पाण खे इज़त ॾिनी आहे। मामा जुमन जो प्रोग्राम करे असां सभिनी पंहिंजे पाण खे इज़त ॾिनी आहे। ऐं उमेद करियां थो त जेको पोरियो आहे हिननि माण्हुनि जो उहो सजायो थींदो ऐं सिंध उनखे मान ॾींदी। तव्हांजी महिरबानी।